हिंगोठा भरसा ॻोठ बंगुल खान चांग में सिंध सरकार ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे एमएनए सैयद जावेद अली शाह जीलानी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे एमएनए डॉक्टर महरीन रज़ाक भुट्टो जे तावन सां अॼु हिकु रोज़ा तिबी कैंप लॻाई वई, जंहिंमें मुफ़्त चकास, मुफ़्त दवाऊं, मुफ़्त टेस्टूं ऐं मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं, जंहिंमें 200 खां वधीक जे मरीज़नि मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे ॻोठाणनि ऐं शहरनि जी पिणु चकास कराई। हिंगोठा जे भर पासे जे शहरनि जे अवाम चयो त सरकारी अस्पतालनि में अहिड़ियूं सहूलियतूं न आहिनि जेके असांखे अॼु हिन कैंप में मिलियूं आहिनि। असां पुरज़ोर अपील था करियूं पने तक जे एमएनए सैयद जावेद अली शाह जीलानी साहब खे त अहिड़ियूं मुफ़्त कैंपूं हर ॻोठनि में ॾिनियूं वञनि ऐं हर ॿिए टे महीने मुफ़्त कैंपूं ॾिनियूं वञनि। जॾहिं त उन मौक़े ते पीपी हिंगोठा जो अॻवान अब्दुल गफ़ार चांद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं मशीन खणी निकिता आहियूं त इंसान ज़ात जी ख़िदमत कयूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।